अस्सलाम वालेकुम। भली ॻाल्हि कयां थी पंहिंजे यूट्यूब चैनल सादिया चन्ना ऑफिशियल ते। ऐं हींअर तव्हां कुझु वक़्तु मूंखे ॾिसी रहिया हुयो सिन टीवी जे तमामु ज़बरदस्त प्रोजेक्ट पंहिंजा वेरी में। ऐं त मूंखे जंहिंसां गॾु ॾिठो तव्हां दादू शहर जो तमामु ख़ूबसूरत नालो ख़ूबसूरत अदाकार आहे ऐं मुस्तफ़ा कुरैशी साहब जा फैन आहिनि ऐं पंहिंजा वेरी जा डायरेक्टर आहिनि। दादू शहर आहे ई उन्हनि जो ऐं माशाल्लाह मूंखे तमामु घणी रिस्पेक्ट मिली अदा जे सेट ते ऐं मान मिलियो भाऊअ जी तरफ़ां मूंखे ॾाढी रिस्पेक्ट मिली। त मां भली ॻाल्हि कयां थी असगर चौधरी साहब खे। असगर भाई तव्हांजे कैरेक्टर जो नालो छा? सॉरी नालो विसरी वियो। मुंहिंजे किरदार जो नालो जाबिर ख़ान। जाबिर ख़ान ऐं हसीना बेगम खे तव्हां त टसल में ॾिठो, जहिड़ा कंदे बि ॾिठो, पर मां भाऊअ जी थोराइती आहियां ऐं मां जेतिरो वक़्तु भाऊ सां गॾु परफॉर्म कयो ॾाढो सुठो लॻो। ऐं असगर भाई सीनियर आहिनि ऐं मूंखे घणो कुझु सिखण जे लाइ बि मिलियो अदाकारी में। जिथे मां मुंझंदी हुयमि असगर भाई मूंखे परफॉर्म करण बि सेखारींदा हुया। ऐं असगर भाई कीअं आहियो? ख़ुशि आहियो? तबियत सही आहे तव्हांजी? दुआ आहे अल्लाह जा एहसान। अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे सलामत हुजे। तो वॾो इहो कूड़ हयो त जेको आयो तव्हांखे कुझु मां सेखारींदो। छो न तव्हां सेखारींदा ऐं तव्हां सीनियर आहियो, मूंखे तव्हां खां सिखण जे लाइ बि परफॉर्म करण जे लाइ असां चवंदा असां लेजेंड पा शबीरा वटां कुझु सिखियासीं। बिल्कुलु अम्मी त लेजेंड हुई पर तव्हां लेजेंड आहियो ऐं अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे सलामत हुजो। ईद जूं तयारियूं हलनि थियूं तव्हांजूं? बिल्कुलु हलनि। हा, ईद जी छा तयारी कई अथव? बसि ईद जी जेको आहे जानवर जेको आहे वठी कोई ऐं जेको आहे ग़रीब गुरबनि में खेल खिलात कजे। जेको ईद जो असुलु मक़सदु आहे उहा वरी ईद जो जेको आहे जानवर वठी ऐं जेको आहे सत पतियार करे ऐं जेको आहे कुझु मिट माइटनि में कुझु वरी जेको ग़रीब आहिनि जंहिंजो हक़ु आहे उन्हनि में तस्लीम कजे। ॿियो वरी जेको आहे जेके असांजा वॾा आहिनि जेके गुज़ारे विया आहिनि त उन्हनि जी क़बरुनि ते वञी दुआ घुरिजे। जंहिं वरी जेके हयात आहिनि त उन्हनि खे वञी आथत ॾिजे, के का मिठाई आहे वठी वञी उन्हनि खे ॾिजे त उन्हनि जी दिलि जेका तमामु वरी ख़ुशी थी वेंदी त 12 महीने के असांखे यादि कयो आहे। वाह 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 वाह, तमामु सुठो इहो मैसेज बि आहे। ऐं अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। असगर भाई तव्हां पंहिंजो कीमती टाइम ॾिनो मुंहिंजे यूट्यूब चैनल जे लाइ छा चवणु चाहींदो? अल्लाह कंदो त तव्हांजो यूट्यूब चैनल अञा वधीक जेको आहे सब्सक्राइब थींदो। आमीन। ऐं जेके तव्हांजा फॉलोवर अञा वधीक जेको आहे पाकिस्तान सिंध पर जिथे किथे दुबई जिथे किथे अञा घणो तव्हां कामयाबु थींदो तव्हांखे अल्लाह साईं इज़त ॾींदो। ॿी ॻाल्हि इहा आहे जेकी तव्हां ॻाल्हि कई त दादू जा अदाकार एक्टर असां जा तव्हां दादू जा न आहियूं या तव्हां कराची जा न आहियो, असां पूरे पाकिस्तान जा सिंध धरती जा आहियूं। बिल्कुलु जिथे जिथे असांखे पर असगर भाई दादूअ जे पहुची ऐं रुगो असगर तईं चओ त तव्हांजे दर ताईं माण्हू वठी ईंदा। तव्हां एतिरा फेमस आहियो दादू में? न हिते कारोबार असांजो अहिड़ो आहे 31 साल कारोबार कयो आहे। शहर जो नंढो वॾो सुञाणे थो। अल्लाह साईं तव्हांखे इज़त मान ॾे, अल्लाह साईं तव्हांखे तरक़ी ॾे। ऐं इहा ॻाल्हि आहे वाकई अल्लाह साईं नालो त ॾिनो आहे न तव्हांखे, ॼातल सुञातल हस्ती आहियो। अल्लाह साईं तव्हांखे घटि पहचान न आहे ॾिनी। तव्हां सुठा अदाकार बि आहियो, सुठा फनकार त न आहियो पर यानी सुठा परफॉर्मर आहियो ऐं ॿी ॻाल्हि त तमामु ख़ूबसूरत शख़्सियत आहियो। मां इहा ॻाल्हि पूरे माना दिलि सां होश हवास सां चई थी सघां त असगर भाई तमामु ख़ूबसूरत पर्सनैलिटी आहे। ऐं असांजे पंहिंजा वेरी जे ड्रामे जा एडिटर आहिनि फरमान महर साहब। अस्सलाम वालेकुम फरमान भाई, कीअं आहियो? ख़ुशि आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो तव्हां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। ईद जी तयारियूं थी रहियूं आहिनि? ईद जी तयारियूं पंहिंजा वेरी बसि एडिट में फाथा पिया। हलो अल्लाह साईं दोस्त आहे जेके असांजूं ड्रामे जूं ग़लतियूं सलतियूं हे कढी सिधियूं कंदो आहे। बिल्कुलु हिननि जो कमु आहे ग़लतियूं कढणु। असां खां वधीक ॼण ही जेको आहे महिनत कनि था। अल्लाह साईं हिननि खे इज़त ॾींदो, हिननि खे मान ॾींदो। आमीन। सुठा एडिटर आहिनि ऐं सुठी महिनत कंदा। सादिया खे बि ख़बर आहे। हा बिल्कुलु बिल्कुलु सीनियर आहिनि। ऐं पहिरियों मुंहिंजो प्रोजेक्ट जेको आहे तकरार हिन ई एडिट कयो ऐं वरी बि अलाह जी महिरबानी सां पंहिंजा वेरी हे पियो एडिट करे मुहर साहब। अल्लाह साईं कुझु करे जेको आहे नंढड़ो भाउ आहे। ऐं ईद जी मुबारकूं। ईद जी मुबारक तव्हां सभु ॾियो न सभिनी खे जेके बि ॾिसनि था। ख़ैर मुबारकूं, ईद मुबारकूं सभिनी खे जिथे जिथे असांजा पाकिस्तानी जेको आहे अवाम जेके बि रहनि था
जेको आहे जेको उर्दू ॻाल्हाइण वारा सिंधी जेके बि आहिनि पंजाबी पाकिस्तान जा पाकिस्तान खां ॿार उन्हनि खे असांजे तरफ़ां लख लख ईद मुबारकूं ईद उल उज़हा जो खैर मुबारक। थैंक यू असगर भाई फरमान भाई, तव्हां पंहिंजो कीमती टाइम ॾिनो मुंहिंजे यूट्यूब चैनल जे लाइ। ही नंढड़ो भाउ बि मुंहिंजो हितां बीठो आहे। कीअं आहियो बाबा, ख़ुशि आहियो? तव्हांजी ईद जी तयारियूं कीअं थी वञनि? हा, तव्हांजे टिकटॉक बि त अकाउंट आहे न बाबा? टिकटॉक अकाउंट ॿुधायो कहिड़ो आहे? फ़कीर ताहिर अली हिसबाणी के फॉलो ऐं लाइक सब्सक्राइब कयो। अलाह से ख़ुशि रखे सलामत हुजो। टिकटॉक स्टार आहे ऐं मां वक़्ते वक़्ते सां तव्हां सभिनी सां मुलाक़ात थींदी रहंदी। हींअर मां मोकिलायां थी इंशाअल्लाह ताला वरी तव्हां सां गॾु आहियां। ऐं यूट्यूब जो तकिया कलाम सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो। वीडियो पसंदि अचे थी, न पोइ अचे थी त शेयर करणी पवंदव। ईद जी मुबारकूं।